मंझि आहे का ऊनी ॻाल्हि असरार जी। दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, अज शान अज़मत मकाम अहल बैत जे उनवान सां गोठ हफीज उन्नड़ जा जे अंदर मोहतरम फ़कीर नूर अहमद उन्नड़, उस्ताद मोहम्मद मुराद उन्नड़ ऐं गोठ हफीज उन्नड़ जा आशिकाने रसूल गॾिजी करे अज मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न जे अज़मत ऐं शान जे मुतालिक एक ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई आहे, जंहिंमें इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन ख़ुसूसन मोहतरम रईस ख़ालिद हुसैन चांडियो, हर दिल अज़ीज़ असांजो दोस्त फ़कीर मोहम्मद दीन चांडियो, असांजो प्यारो दोस्त मोहतरम आशिक हुसैन बुघियो ऐं ॿिया जेके मुंहिंजे मदीने वारे मीर जा ग़ुलामो परवानो, अस्सलामु अलैकुम। इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर ज़िक्र आले रसूल कंदासीं। मुनासिब टाइम जे अंदर दिल चाहे थी त कुछ कुरान करीम जो लोलियूं ॾेई ॻाल्हियूं कजन ऐं कुछ वरी इश्क ऐं मोहब्बत जूं ॿोलियूं करे बि ॻाल्हियूं कजन, छो त कुरान करीम अल्लाह जो कलाम कलाम आहे, अल्लाह जो जुबान आहे मुझे मुस्तफ़ा जी। अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत करण वारो हाफिज़न जो मकाम शान त खुदा पाण ॼाणे केतिरो अज़ीम ऐं आला आहे। रुगी हाफिज़न खे अल्लाह होरिया होरिया ठाहे कुरान पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। क़यामत जॾहिं तेज़ भी सब डरा थी वेंदा, छो त अल्लाह से हुकुम कंदो ए कुरान जा हाफिज़ो कुरान पढ़ंदा वञो, जन्नत जे मंज़िलुनि ते चढ़ंदा वञो, जिथे वनास पूरी कयो आहे तव्हांजी मंज़िल आहे। सब को डरो थींदो त ॿ फुट मथे वञा। अल्लाह करे दुनिया में भी हाफिज़ कुरान जा कुरान ठाहे ठाहे पढ़न। कुरान जो हक़ा वरतिल कुरान तरतीला। लेकिन आउं जेका ॻाल्हि पियो कयां उहा आम सादड़न माण्हुनि जे लाइ त जॾहिं भी अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत कयो, तवज्जो स्टेज ते हेठ मथां पे हलंदी, जेके ॿुधण आया हुए ॿुधण ते तवज्जो ॾियो। जॾहिं अल्लाह जे पाक कुरान करीम जी तिलावत कयो उन वक्त हिकड़ो दिल में ख्याल जरूर कयो। छा कंदो? हिकड़ो दिल में ॻाल्हायो, हिते ॻाल्हाइण ॻाल्हाईंदा न दोस्त, थोड़ो ॻाल्हायो। जॾहिं अल्लाह जे कुरान जी तिलावत कयो त हिकड़ो दिल में ख्याल जरूर कयो। वो केड़ो ख्याल आ? भला पहिरीं तव्हांखे लालच ॾियां, मन पोइ लालच ते सभु को ॻाल्हाईंदो आहे। अगर वो ख्याल करे ऐं पोइ कुरान जी तिलावत कयई, दुआ घुरंदो वेंदे, रब कबूल कंदो वेंदो। वो ख्याल करे जेको ॿुधाइण थो चाहियां।
छो त कुरान करीम पढ़ण भी शय आहे, कुरान करीम के हकीकतन समझण अञा का भी शय आहे। ये कीअं थो थी सके त अल्लाह जो कलाम पढ़ी ऐं दुआ घुर्जे ऐं उहा दुआ क़बूल न थिए, ईअं नथो थी सके। फर्क़ सिर्फ एतिरो आहे, महबूब सुबहानी जे दरबार में हिकिड़ो शख्स आयो, पेट जे सूर जूं रड़ियूं कंदो। महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह पाण आवाज़ बुलंद सूरत इखलास, सूर इखलास ॿुधी अथव न कुरान करीम जी अदा, कुल वला शरीफ सूर इखलास पढ़ी ऐं उन ॾे जो दम कयो त हमरा जो पेट जो सूर त ॼण चर्चो थी वियो। उतां निकितो, दिल में ख्याल कई त दवा त मिली पर अॼु वज़ीफ़ो भी मिली वियो। दवा त मिली पर अॼु वज़ीफ़ो भी मिली वियो। वञी ॻोठ पहुतो, ॻोठ वारनि खे चई बाबा ख़बरूं ख़ैर, जंहिंखे भी पेट में सूर पए त हाणे डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न आहे, मां वेठो हाँ, अचो बस मिंट कंदुसि। खुदा जी कुदरत, आधी रात जो टाइम कंहिं ॻोठ जे चङे खे सूर पइजी वियो। चयूं त फ़कीर ऐलान कयो, वठी आया? चई हा बाबा वेहो। हिकिड़ो दफ़ो कुल अल्लाह शरीफ़ पढ़ी पर रेस जो सूर वधंदो वियो। ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, रेस हकल न सजे, न थई तो वटि वज़ीफ़ो तो तंग छो तो करी, मुंहिंजो सिर थो वञे। नेठि हमरा ॾाढो पढ़ियो पर ॻोठ जे चङे खे सूर मां फरहत, चओ सूर मां फरहत। रात दिन दुखी सुखी गुजारी, सुबह जो सवेल बिना मानी खाइण जे सिधो सुने अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में अर्ज कई, साईं मूंखे पेट में सूर पियो। पाण फरमायो हा बचा। मुंहिंजा साईं तव्हां मूंते सूर इखलास तिलावत कई, पाण फरमायो हा बचा। मुंहिंजा साईं रात ॻोठ जे चङे खे सूर पियो, मां त पढ़ी 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 हिकिड़ो दफ़ो न अलाए केतिरा दफ़ा पढ़ी, जीअं पढ़ां थी रेस जो सूर वञे वधंदो। मामलो छा है? तवज्जो कयो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो, बच्चा अल्लाह जो कुरान रहमत आहे, अल्लाह जो कुरान शिफा है, और उन कुरान करीम के पढ़ण ला जुबान अब्दुल कादिर जीलानी जी खपे त दिल भी अब्दुल कादिर जीलानी जी हो। गाल समझ में आई ना मुंहिंजा दोस्त? तो अल्लाह जो कुरान शिफा है, अल्लाह जो कुरान रहमत आहे। उन रहमत ऐं शिफा वारे पाक कुरान करीम जे पढ़ण जे लाइ अल्लाह जे ज़ात दिल सभिनी खे हिक जहिड़ी ॾिनी आहे, या कंहिंजी प्लास्टिक जी ठाही आहे, कंहिंजी चांदी जी ठाही आहे? जवाब ॾियो। दिल सभिनी जी हिकिड़ी आहे। अल्लाह पंहिंजे कुदरत सां बनाई आहे, खबे पासे बनाई आहे, ऐं न मास माई बनाई आहे। उन बेनियाज़ रब अल्लाह फरमाए तो मां दिल खुदा सभिनी खे हिक जहिड़ी ॾिनी आहे, हाणे इनखे संवारण ऐं संभालण त तुंहिंजो कमु आहे न। ऐं अल्लाह जा बाना जॾहिं कुरान करीम जी तिलावत करी त वुज़ू करे वेही दुरूद मुझे मदीने जे ताजदार ते पढ़ी, कुरान करीम के चुमी अखियूं बंद करे ही तसव्वुर करे पो तिलावत कर, ऐं पोइ दुआ घुर, ॾिस त तुंहिंजो बेड़ो पार थिए थो या नथो थिए। कुरान करीम के चुमी अखड़ियूं बंद करे तिलावत खां पहिरीं अखड़ियूं बंद करे इहो तसव्वुर कर त जे अल्लाह जे पाक कुरान करीम जी हाणे तिलावत शुरू थो कयां, ही उहो कुरान आहे जे हिक हिक हरफ मुझे मदीने वारे मीर जे लबन के चुमियूं ॾेई पोइ असां ताईं पहुतो आहे। कहिड़ो तसव्वुर करणो आहे त जे कुरान जी तिलावत थो कयां, इन कुरान जो हरफ हरफ किथों थी आयो आहे? जो लबे मुस्तफा के चुमी पोए आयो आहे। जे इश्क वारो हई त वधंदो अच, लबे मुस्तफा के चुमी आयो आहे, लबे अलीउल मुर्तजा के चुमी आयो आहे, हसन हुसैन जे लबड़न के चुमी आयो आहे, अबू बकर सिद्दीक जे लबड़न के चुमी आयो आहे, उमर फारूक जे लबड़न के चुमी आयो आहे, उस्मान ज़िन्नूरैन जे लबड़न के चुमी आयो आहे। एतिरो घणो जे टाइम न थिए त हिकिड़ो टाइम जरूर कढ त ही उहो कुरान आहे जंहिंजे हरफ हरफ लबे मुस्तफा के बोसो ॾेई पोइ आयो आहे। ऐं यादि रख
तसव्वुर कर खुदा कदो त मके मदीने विया हुंदो न त खुदा पाड़ पटींदो इंशाअल्लाह मके मदीने वञण जे लाइ जॾहिं न काबतुल्लाह जे सहन में पहुतो काबे जो दीदार थी तवाफ शुरू थियो हलंदो तवाफ हुंदो पर तड़प ऐं तमन्ना बि हूंदी त वारो मिले त हिजरे असवद खे वञी बोसो ॾियां हलंदो तवाफ पियो पर तड़प ऐं तमन्ना हूंदी आहे त वारो मिले त हिजरे असवद खे वञी बोसो ॾियां समझण जी ॻाल्हि आहे ऐं मुस्लमान हिजरे असवद हिकड़ो पत्थर आ हिजरे असवद हिकड़ो पत्थर चाहे हिकड़ो किथों जो जन्नत जो ही सही लेकिन पत्थर आ उन जन्नत जे पत्थर खे मुझे मदीने जे ताजदार हिक दफो चुमियो हिक दफो चुमियो क़यामत ताईं दुनिया उन पत्थर खे ही लब इन करे हणण जी कोशिश कंदी आ त जंहिं जगह ते मुझे मुस्तफा करीम जा लब लगा जॾहिं न मूं गुनाहगार जा लबड़ा लगंदा त यकीनन उन्हनि लबड़नि तो जहन्नम जी रब बाहि हराम करे छॾींदो सुभान अल्लाह ऐं जॾहिं लबनि तां जहन्नम जी बाहि हराम थींदी त हे लब चवंदा मौला मां त चप में हा रब चवंदो चप खे माफ़ी चप चवंदो मौला मुंह में रब चवंदो मुंह खे माफ़ी सुभान अल्लाह मुंह चवंदो मौला फ़कीर आशिक़ हुसैन जे वजूद में रब चवंदो इन वजूद खे ही माफ़ी सुभान अल्लाह ऐ मुंहिंजा दोस्त जंहिं पत्थर खे मदीने जो ताजदार हिक वारी चुमे उनखे चुमण जे लाइ दुनिया दीवानी हुजे तसव्वुर त कर मुंहिंजे करीम रब जो कुर्ब त ॾिस उन ताईं पहुचंदो दौलतमंद पर मुझे खुदा ऐं मुस्तफा के गरीब भी त प्यारा हन न यतीम भी त प्यारा हन न हरड़े हलाइण वारा गदह गाड़े वहाइण वारा मजदूरी करण वारा 2.5 लाख कदह गद कंदा जो मक्के मदीने वीदा ओ 2.5 लाख गद न करण वारा फिक्र न कर मुझे मुस्तफा जे लबन जे चुमी ॾियण वारो सॼो क़ुरान तुझे घर में पियो आहे मुझे महबूब जे लबड़न के चुमियूं ॾियण वारो बार बार लबे मुस्तफा के चुमण वारो सॼो पाक रब जो कुरान तुझे घर में पियो आ बस थोड़ी हिम्मत कर केड़ी हिम्मत कर जीअं मां अक्सर मिसाल ॾींदो हां ॿाहिरि ॾिसो न जाॾे काॾे ऊंदह लॻी पई आ हिते रोशनी जो माण्हुनि जूं अखियूं छा पर ओ नंढड़ा भिरूं भी नज़र था अचनि ही कंहिंजो कमाल आ जो हिन जनरेटर जो कमाल आ इन जनरेटर जो कमाल आ न था लोह जे टुकड़े जो छो कमाल आ जो उन वट पावर आ हिन टुकड़े जो कनेक्शन उन सां मिलियो पियो आ त हिते भी नीह लगो पियो आ सुभान अल्लाह पर ये पासे ऊंदह आ जो उन जो कनेक्शन मिलियल कोने हिन टुकड़े जो कनेक्शन आ त हिते नीह लगो पियो आ जेकॾहिं जनरेटर पावर वारे सां कनेक्शन मिला त रात मां नीह थी वञे ऐं जे मुझे मदीने वारे घोट सां कनेक्शन मिलाए त सोची जवाब दियो जेकॾहिं मुझे मदीने जे घोट सां कनेक्शन मिली वञे त छा तो समझी जो जिस्म फर्श ते हूंदो हीअ दिल जिस्म फर्श ते दिल अर्श ते ज़ाहिर बा खल्क बातिन बा खुदा ज़ाहिर बा फर्श बातिन बा अर्श लतीफ सरकार पे वञे अॻियां हिकिड़ो हमरा बीठो चओ वाटे ते तकरीर पोइ थो कयां फिलहाल तव्हां जे थोड़ो दिल खे मदीने ताईं रस्तो त ॾेखारियांसि सुड़ो लतीफ सरकार पे वञे हमरा बीठो रस्ते ते परेशान लतीफ सरकार पुछो अब्बा परेशान बीठो आई चवे तो सही सवारी काने का ॾाढो परेशान बचड़ा काॾे वञणो थई चवे तो सही हबीब जे कोट वञणो आ हबीब कोट ॿुधो अथव न काॾे वञणो आ ॻाल्हायो काॾे वञणो आ हबीब कोट वञणो आ हबीब चइबो आहे दोस्त कोट चइबो आहे उन जो आखाइड़ो सिंधीअ में चयो त मूंखे पंहिंजे दोस्त जे ॻोठ वञणो आहे लतीफ सरकार फरमाए बच्चा परेशान न थी थोड़ो अखड़ियूं त बंदि कर हमरा अखड़ियूं बंदि कयूं वाह दिल भर लतीफ हथड़ो विझी हीअं जो झूठड़ो ॾिनऊं हमरा अखियूं खोलियूं त गुंबज़ खज़रा जे साम्हूं बीठो सुभान अल्लाह
काथे बीठो गुंबद खजरा ॻाल्हायो काथे बीठो गुंबद खजरा जे साम्हूं लतीफ़ सरकार जे हिकिड़े इशारे सां घणनि सां न हिकिड़े इशारे सां हमरा वीचारो को बहराड़ीअ जो हुयो असां वांगुरु सादड़ो ॾिठई लतीफ़ सरकार के कड़ी बाह में हथ दई से मुके काथे वठी आया हो मुके 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 अर्ज तो करे तो के भला मुखे वणो आ पांजे हबीब कोट एता मुके काथे वठी आया हो लतीफ़ सरकार निहारे फरमायो अच्छा तो जो हबीब कहे बे पासे आ बाहड़ीअ में हथ विधो लोडो दिनो हमरा सागे चौक में जने पोथो लतीफ़ सरकार फरमायो मुझे हबीब जो कोट ही आ हाने तू जान तो तो वारो हबीब जान सुभान अल्लाह न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात न कहीं से दूर है मंजिले ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे हबीब की बात है सुभान अल्लाह मैं बुरों से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता मेरी लाज रखे ले मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है भलो ऑपरेटर भलो ना सीनियर ना है सीनियर हो जाए तो एतरो लोड ही न पवे है खोल कुछ हथड़न के खोल के पुराने मानों का सिक दोस्तों अर्ज पे कयो मदीनो परे ना है मदीनो जो मदीनो परे ना है जने मदीनो परे ना है तो मदीने वारो किथों परे थींदो सुभान अल्लाह जने मदीनो परे ना है तो मदीने वारो किथों परे थींदो ताइफ परे यमन परे शाम परे उहे त परे पर मदीनो गदा कीअं गदा छो त मदीने वारो गदा मदीने वारो गदा मौजू टिड़ी विदो घणो इन करे घणो न टेड़िया इंशाअल्लाह रबीउल अव्वल में वरी तहां जे इलाके में अचण थींदो मैं शाहनवाज खास गेली बियो को अली गुल मुगेरी जो किथे गोठा इन ब प्रोग्राम आहिनि ॻाल्हाईंदासीं हाणे मक़सद ॻाल्हि जो तव्हांखे ॿुधायां मां हाणे तकरीर शुरू थो कयां 10 खां मथे टाइम थी वियो हाणे इहा ॻाल्हि सम्झ में आई त जॾहिं रब जे क़ुरान जी तिलावत करणी आहे त ख़याल कहिड़ो करिणो आहे हिकिड़ी ॻाल्हि सम्झियो त मक़सद हिन फ़कीर छा नालो आहे प्रोग्राम कराइण वारे जो फ़कीर नूर अहमद जो भी कम थी वेंदो सभिनी जो बेड़ो पार थी वेंदो हिकिड़ो इहो जुमिलो पको कयो त जेॾी महिल क़ुरान करीम जी तिलावत शुरू कंदासीं त दुरूद पढ़ी क़ुरान करीम खे जेॾी महिल चुमंदासीं त अखियूं ॿूटे ऐं इहो ख़याल कंदासीं कहिड़ो ख़याल कंदासीं त ही उहो क़ुरान ही उहो क़ुरान जंहिंजो हरफ हरफ मुंहिंजे मुस्तफ़ा जा लबड़ा चुमी पोइ आयो सुभान अल्लाह ये कंदासी चो इंशाअल्लाह ताला हथ कोन खयो चो इंशाअल्लाह ताला सुभान अल्लाह हथ खण में डोह न थींदो फ़ाइदो थींदो जॾहिं न हथड़ो खणंदे क़ुरान ॿुधाई मां ॾाढो क़ुरान पढ़ंदो पर अॼु ॿाराड़ी जो मावरा लॻे थो अॼु घटि पढ़णो पवंदो मूंखे
जने हथड़ा खणी गाल कंदे न त रब जो कुरान छा तो चवे अल-यौम नख्तिमु अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। जने कयामत जो ॾींहुं ईंदो तुझे मुझे जुबान ते तालो हूंदो, जुबान खुलियल हूंदी त चओ कंहिंजी हूंदी, कंहिंजी जुबान खुलियल हूंदी जो मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी नफ्सा नफ्सी जो आलम हूंदो। हाय हाय जेको शफादार नबी आ उन जा पाक लबड़ा खुलंदा सभिनी जो बेड़ो पार थी वेंदो। अज़ीज़ाने मन अल्लाह फरमायो उन दिहाड़े जुबान तव्हां जी ते तालो, तव्हां जा हथ गवाही ॾींदा, तव्हां जा पेर गवाही ॾींदा। करीम रब हफीज उनड़ जा जे गोठ में फकीरन महफिल कराई, तुझो जिक्र बुधोसी, महबूब ते दुरूद पढ़ियोसी। मौला हे हथड़ा गवाही ॾींदा, मौला असां खे मथे हवा में हिलाए। जॾहिं तुझा हथड़ा गवाही ॾींदा त मौला तो ते दुरूद पढ़ी मूंखे मथे कयूं। रब दुरूद वारे खे माफ़ी ॾींदो, हथड़न जी माफ़ी त फ़कीर जी बि माफ़ी। यकीन कयो अलाए केॾो मौज़ू अॻियां टिड़ंदो थो वञे, मां सोढ़ो कंदो थो अचां। जहन्नम में गुनहगार न वेंदो, जहन्नम में चो चो फकीर मोहम्मद दीन चांडियो या सही आशिक हुसैन बुगियो शौकीन जलसन जा अक्सर उलमा के बुधण वारा फकीर चरिए खे जो खणी घुरायो थन। गुनाहगार जहन्नम में, चो गुनाहगार जहन्नम में कहिड़ो गुनाहगार न वेंदो जो जंहिंजे सीने में निस्बत मुस्तफा हूंदी। सुभान अल्लाह। जंहिंजे सीने में निस्बत मुस्तफा हूंदी। भला हिकिड़ी आयत पढ़ण ॾियो त पोइ वरी मौज़ूअ ते मोटा, हिकिड़ी सिर्फ़ हिकिड़ी आयत छो न वेंदो? अल्लाह फरमायो कुल ओ मुंहिंजा दिल पर लबड़ा खोल, ओ मुंहिंजा महबूब जी मुंहिंजा करीम रब पंहिंजे निस्बत वारनि दीवाननि खे ॿुधाए। मौला छा चवान? या इबादियल्लज़ीन असरफू। हिकिड़ो अखर जे करे खोलिया या अॻिते हला, या इबादी या मना। थोड़ो तवजह कयो, कुरान में बेहद व इज़ा सअलका इबादी, ओ मुंहिंजा महबूब जॾहिं तोखां मुंहिंजा बाना पुछनि, हिते ईअं रब न चयो, हिते रब चयो कुल ओ मुंहिंजा महबूब चओ। मौला छा चवां? चओ या इबादी ओ मुंहिंजा बाना। कुरान खोलियो, कुरान खोलियो, समझण जी कोशिश कयो। कुरान में सब कुछ लिखियो पियो। या इबादी ओ मुंहिंजा बाना अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम, बेशक गुनाहन जा अंबार कया अथव, नफ्सन सां नाइंसाफ़ियूं कयूं अथव, बेफरमाननि में वक्त गुज़ारियो अथव। पर ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, गुनाह कया जरूर थव, बेफरमानियूं कयूं जरूर थव, पर मां अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थियो। मौला ना उम्मीद न कीअं थियो? गुनाह कहिड़ा बख़्शे, कहिड़ा बख़्शींदे? असां त उठ वांगुरु सभई वण खाधा हन, हेॾो बि खाधो, हेॾो बि खाधो, हेॾो बि खाधो, कहिड़ा बख़्शे, कहिड़ा बख़्शींदे? रब तो फरमाए तुंहिंजा गुनाह घणा न आहिनि, मुंहिंजी रहमत वॾी आहे।
तुझा गुनाह घणा नाहिन तू मुंहिंजी रहमत वॾी आ मौला जे तुंहिंजी रहमत वॾी आ त मुर्तदन खे बख़्शींदे चवे थो न मजूसन खे बख़्शींदे चवे थो न मुंहिंजा मौला मुनाफ़िकन खे बख़्शींदे चवे थो न मौला तुंहिंजी रहमत वॾी आ बाना कंहिंजा न रब चवे थो मुंहिंजा मौला बाना तुंहिंजा बख़्शी छो नथो करीम रब थो फरमाए मुंहिंजी रहमत वॾी आ पर नसीब उनखे थींदी आ जंहिंजा हथ मुंहिंजे मुस्तफ़ा जे दामन में मज़बूत हूंदा आहिनि रहमत मुंहिंजी वॾी आ रहमत मुंहिंजी वॾी आ सभु कंहिंखे नसीब कान थींदी आ थींदी उनखे आ क़द्र वारी राति काइनात ला हूंदी आ जिब्रील ज़मीन ते लहंदो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पर उहा घड़ी नसीब उनखे थींदी आ जंहिंजो तालुक यार सां ॻंढियल हूंदो आ जागदी दुनिया है ओ जागो दुनिया कंदी आ सॼी राति हेॾियूं अखियूं फाड़े दुनिया वेहंदी आ मगर हिननि अखियुनि सां को न मिलंदो आ जन खे मिलंदो आ त ही अखियूं खोल मुंहिंजा दिल भर सुहिणा ही अखियूं खोल लतीफ़ सरकार फरमायो वञी छो वणकार हित न गोली हो तखे लिको की न लतीफ़ चए बारो जो बेपार थी सती बद संदरो पिरत पुनहलसी पार तिहा पोइ निहार ततो मैया तिहा पोइ निहार ततो मई देरो दोस्त जो खुदा मक्के को न मिलंदी महबूब मदीने को न मिलंदी हा मक्के मदीने पो मिलंदी अगर खुदा ऐं मुस्तफ़ा के मिलण थो चाही त ओ भुलिया जे रब नू मिलण चाही त खोल अंदर दी कोठी इन कोठीअ खे खोल पो वेही बोलियूं बोल ॾिस त मज़ो कीअं थो अचे मुझे बेनियाज़ रब फरमायो महबूब बेशक गुनाहन जी इंतहा करे छॾियो बदमाशूं करे दंग कयो पर यार ॾे ख़बर आहिनि तुंहिंजा या कंहिं ॿिए जा आहिनि कंहिंजा मौला आहिनि मुंहिंजा पोइ महबूब जे करे तुंहिंजा आहिनि त पोइ मां तोखे ॾिसां या गुनाहनि खे ॾिसां महबूब तुंहिंजे ज़ात खे ॾिसां या हिननि जे गुनाह खे ॾिसां नंढड़ो सिंधीअ में सवाल ॾियां तुंहिंजा कम या केल जो रोज़ को चोरी करे थो वञे लिकी वेठे तो चयो अॼु चोर खे पकड़े टंग न भञास त मुंहिंजो नालो बि आशिक़ हुसैन बुखियो नाहे लिकी वेही रहिया हमराह बचे खोतो तो बि तयारी कया न छॾींदोमांसि ठका जो जेॾीमहिल हथु विधईसि ॾिठे अड़े भेणा हे त सही मोहम्मद दीन चांडीअ जो छोकिरो आहे हे त सही मां भञंदोमांसि छॾींदोमांसि कोन पर यार तोखे ॾिसां या पंहिंजे दोस्त मोहम्मद दीन चांडे खे ॾिसां बेशक तो ग़लती कया ॾोह कयो अथई पर तुंहिंजे ॾोह ॾे नथो ॾिसां तुंहिंजे अबे ॾे थो ॾिसां हाणे इहे केला बि खणी वञ अचे हेॾूं घर ॿियो बि खणी वञ ॿीहर चोरी न कजां घर वेठे पहुचाए छॾींदोमांइ जेकॾहिं हिकिड़ो गुनाहगार इंसान खतादार इंसान कमजोर इंसान ज़ईफ इंसान भी पंहिंजे दोस्त जे निस्बत के इज्जत ॾींदो आहे गुनाहन खे कोन ॾिसंदो आहे हिकिड़े मिंट ला निहार जंहिंजे लाइ रब काइनात पैदा कई आहे उन यार खे ॾिसंदो या खतादार खे ॾिसंदो सुभान अल्लाह सोचे पोए पक कर त मुझे बेनियाज़ रब फरमायो महबूबा जी मुझा करीम रब ला तक़नतु मिर रहमतिल्लाह हबीब चई छॾीन त फिक्र न कयो ना
न थियो इन्नल्लाह तवज्जो कुरान ते इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ बेशक मां अल्लाह सभिनी गुनाहन जो बख्शींदड़ हां कुरान करीम जी आयत पे पढ़ा न हीर जो किसो न रांझे जो इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ जे मथा को डो हुई न हुजे उहो जेल में भी दो या बंगुले में जवाब दियो ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह फरमायो सबई गुनाह माफ कंदो हा पर अल्लाह अगे हिस्से में चवे तो रुगी गुनाहन जी माफी न इन्नहु हुवल गफूरुर रहीम ओ मुझा महबूब गुनाह तमिड़ई माफ कंदो सान पर मां रब थी वायदो तो कया त रहम भी करे छडींदो सान जुमलो खोलण दे कुरान जे आयत के गुनाहन जी माफी बे मथा रहम भी गुनाहन जी माफी भी रहम ऐं गुनाह रात जो चोर के पकड़ी अन्न जी तुझो पाच को खये हथ विधई सिदे खबर जेडी मल चई बच्चा भूख ते वेठा गरीब हां इन करे चोरी कई थम हिकड़ो तरीको आ निकरी वञ माफ़ कयो मई अन्न जो पाच को रख वरी चोरी न कजा इने के चेबो आ माफ़ करण माफ़ करे वरी रहम करण छाके चेबो आ ए चरिया इहो पाच को त खयो थई इहो त माफ़ कयो मई पर ही बोरी बीब खणी वञ वञी बचड़न के खाराए छडे इनके चेबो आ रहम करण अल्लाह जे तो गुनाह त माफ़ कदो मई पर अन्या वधीक मां रब रहीम हा मौला उहो रहम कीअं कंदे जे तो महबूब जे शिफा जे सदके वरी जन्नत वरी छॾींदो सुभान अल्लाह ऐं मुंहिंजा दोस्त निस्बत मजबूत कर दिल में इरादो यकीन पक्को रख त तू निधण को नाही तू निधण को वरी चो निधण को रिढ उन्हें के बगड़ खाइंदो आ जेका धना रखो सवा अकेली चरंदी आ लतीफ सरकार इन करे दाह करे चयो न त दूर तनी खां लदे जन जी नाहे मोहड़ मलीर दे पखातन पापिन खां परे पराह अडे शांगतनी जी छदे जे धना रहूं धार चरने छदे दे उनन के जेके रात दी चंदा त मलाइक गुरजू हण दई नाग कब्र में जो फाड़िया नाग उनन के खाइंदा जेके निधन का होंदा असा त इंतजार में हूं त खुदा इन दुनिया में जान छडाए त कब्र में पहुंची महबूब जो दीदार हली कया आशिकन जेला मौत न होंदो मूतू क़ब्ल अन तमूतू हा आशिक मरण को पहरी मरी छडींदा हन हुनन के कब्र में सिर्फ इंतजार होंदो आ त जने पंहिंजा छडे वींदा उते मुजो महबूब ईंदो आ यह पक्का न मौजू वने दो रोज टरदो मा मोटा पोइते जो त सलात मुझे महबूब ते पढ़ो न ते चरियो फकीर विंदो खुलंदो पो रात लाए किथे वनी पहुंचंदी 11 बजे स्टेज छड़नी आ मुखे सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कया रसूल अल्लाह वसल्लम अलैका या महफिलाहे जिक्रे गाला गाला जिक्रे कुरान जी आयत जो रुगी तर्जुमो कया थो बस वहा गुजारत अध में छडियो थो वञा पो हलो था जिक्रे हुसैन थे वरी इलाके में जलसो थींदो त हाणे पक्का त सही मोहम्मद दीन ऐं फकीर आशिक हुसैन पक्का हूंदा यादगिरी चजो पहिरीं कुरान जे आयत जो तर्जुमो त ॿुधो
वयक़ूलुल लज़ीना कफ़रू लस्त मुरसला। ओ मुझा महबूब ये काफर था चवन त तू रसूल नहीं। केर था चवन? काफर था चवन त तू रसूल नहीं। कुल ओ मुझा महबूब चो इनन के कफा बिल्लाहि शहीदा। मुझो अल्लाह मुझे ला शाहिद काफिया। केर तो चवे? अल्लाह तो चवे महबूब के कुल ओ मुझा महबूब लबड़ा खोले चो बिल्ला कफा बिल्लाहि शहीदा बैनी व बैनकुम तव्हांजे ऐं मुझे विच में मुझो रब्बे ज़ुल जलाल मुझे सच्चाई जेला गवाह काफिया। गाल के खत्म थियण घुर्जे। हाँ सही नूर मोहम्मद शाह अल्लाह जी गवाही अचे वई गाल के खत्म थियण घुर्जे। हाँ मगर राज खत्म न थियो। इश्क जो राज अगते शुरू थियो। थोड़ी रुगी हिंट्स ॾेई थो वञा, लिंक ॾेई थो वञा, खोलींदासीं जॾहिं ख़ुदा घुरियो। अल्लाह काफ़ी आ तव्हां ऐं मुंहिंजे दरमियान में गवाहीअ जे लाइ। अॻियां आयो व मना ऐं वमना। ए सादरा सादरा भी सिखो। मुझो अंदाज एड़ो सादड़ो आ जो सादड़ो मानू भी सीखी वने। वमना आई मन इंदहू इल्मुल किताब। अल्लाह जी गवाही महबूब चो त तव्हां ऐं मुझे दरमियान में मुझे अल्लाह जी गवाही काफिया ऐं ॿुधाए रहियो आहे त का ॿी बि गवाही रब ॿुधाए रहियो आहे। मन इंदहू इल्मुल किताब ऐं ॿियो उन जी गवाही आहे जंहिं वटि रब इल्म जो किताब अता करे छॾियो आहे। हाणे किताब जो इल्म कंहिं वटा ॻाल्हाईंदड़ क़ुरान केरा इहो कंहिं ॿिए दफ़े ॻाल्हाईंदासीं। हिन दफ़े मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िक्र हुसैन ते अचां। मुंहिंजो महबूब अलीउल मुर्तज़ा छा नालो वरतुम? अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम। हाणे कुरान जूं आयतूं पढ़ियम ॿुधायम। हाणे तव्हांजे तबियत जे मुताबिक़ ॻाल्हि थो कयां। सोना अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा पंहिंजे घरड़े में आया। काॾे विया? ॻाल्हायो। पंहिंजे घरड़े में आया। ॾिठो त सुणो हसन मौजूद नाहे। ॾिठो त सुणी अम्मा फातिमा ज़हरा तुंहिंजी मुंहिंजी अम्मा मौजूद नाहे। बानी फिज़ा भी मौजूद नाहे। हिकिड़ो दिलबर हुसैन जेको घर में मौजूद आहे। मुंहिंजे अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा पंहिंजे बचड़े इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम के पंहिंजे छातीअ सां लाथो आहे। लबड़न के चुमियूं ॾिनियूं, गलड़न के चुमियूं ॾेई करे शेरे खुदा तो चवे बच्चा हुसैन जी मुझा बाबा अली। बच्चा हुसैन जी मुझा दिल पर बाबा। अजुमा अली जी दिल थी चवे तुझी माँ काॾे वैया? नाना जे घर। फिजा काॾे वैया? नाना जे घर। हसन काॾे वयो आहे? नाना जे घर। सोने अलीअ कुंडड़ी सिंधीअ में कुंडड़ी वराई दर जी इमाम हुसैन तो चवे बाबा कॾहिं बि कुंडड़ी कान ॾिनव, अॼु कुंडड़ी था ॾियो, ॻाल्हि छा आहे? शेरे खुदा फरमायो बच्चा अॼु दिल थी चवे तूं भी वेहो मां भी वेहा, हिकिड़ो मुक़ाबिलो था कयूं। इमाम हुसैन निहारे चवे थो बाबा
वो बचड़ो केर हुंदो आ जो अबे सा मुकाबलो करे। शेर खुदा मुर्गी थो चवे बच्चा मुकाबलन जा किस्म हुंदा हन। अज फख्र जो मुकाबलो था कयो तोखे जनते फख्रा अज तू उहे बयान कर मुखे जनते फख्रा मां पंहिंजो फख्र बयान कया। सातन लफ्ज़न में अज तू पंहिंजो फख्र बुधा मां पंहिंजो फख्र बुधाया। सुनो हुसैन मुर्गी थो चवे मुंहिंजा दिल पर बाबा अगर तव्हां जी इहा राय त पोइ मां बचड़ो हुसैन हाज़िर हाज़िर। सुनो अली मुर्तजा शेर खुदा सादन लफ्ज़न में सुनो अली मुर्तजा शेर खुदा पान कुर्सी ते वेठा उन वक्त हुई या न हुई खट हुई कुछ भी अज जे लिहाज का कुर्सी ते वेठा बचड़े के फरमायो बच्चा जेको सवाल कंदो आ ओहो हेठ बीहंदो आ जेको जवाब ॾींदो आ ओहो कुर्सी ते वेहंदो आ। जे पहिरी तू सवाल करी त कुर्सी ते मां वेहा जे पहिरी मां सवाल कया त कुर्सी ते तू वेह। दिलबर हुसैन चवे तो बाबा मां सवाली थो बण जा तव्हां कुर्सी ते वेहो ऐं मूंखे जवाब ॾियो। हज़रत अली मुर्तज़ा सुणो कुर्सी ते वेठो आ सुणो हुसैन सवाल करण ला बीठो आ। अंदाज़ो लॻाए त मंज़र छा हूंदो अंदाज़ो लगाए तो उन वक्त मंजर छा हूंदो जॾहिं इमाम हुसैन सवाल करण ला बीठो हुजे। अली मुर्तज़ा शेर खुदा जवाब ॾियण ला वेठो हुजे। सोने हुसैन जो पहिरो सवाल ॿुध पंहिंजे दिल पर बाबा के अर्ज़ो करे बाबा जी मुंहिंजा बचड़ा थोड़ो अरबी में पढ़ा पोइ तर्जुमो कया। हाथ जद्दक का जद्दी ओ मुझा बाबा मुखे जवाब दे त जेड़ो मुझो नानो रब मुखे दिनो आ बुधा तुझो नानो एड़ो आहे या कोने को मुखे रब नानो उहो दिनो आ जेको इमामुल अंबिया मुझो नानो उहो आ जेको सरदारुल अंबिया ओ मुझा बाबा अली अली उनखे चइबो आ जे वट हार मञण जो तसवुरी को न हूंदो आ। सोने अली मुर्तज़ा शेर खुदा निहारे पंहिंजे लखते जिगर दे मुर्गी फरमायो बचड़ा बेशक तुझे नाने जेड़ो मुझो नानो नाहे तुझे नाने जेड़ो मुझो नानो नागे। सुने हुसैन मुर्गी चयो बाबा बियो सवाल आ हाणे सिंधीअ में अॻिते ॿुधाईंदो वञा तव्हां जे लाइ आसानी थी पवंदी। बाबा बियो सवाल आ जी बचड़ा पुछ हाथ अबाक का अब्बी ओ मुझा बाबा बियो मुझो सवाल आ त जेड़ो रब मूंखे बाबो ॾिनो आ ॿुधा तुंहिंजो अहिड़ो बाबो आहे या कोन्हे। सुने अली मुर्तज़ा शेर खुदा निहारे पंहिंजे बचड़े दे फरमायो बचड़ा तुझे बाबे जेड़ो मुझो बाबो नाहे तुझे बाबे जेड़ो मुझो बाबो। अजीब मंजरा फर्शते मदीने तैयबा में अबे पुत्र जे दरमियान गुफ्तगू हली रही आ। अर्श जा मलाइका मंजर ॾिसी मरहबा करे रहिया। सुने इमाम अली मकाम 3 नंबर ते सवाल कयो ओ मुझा बाबा जी मुझा बचड़ा अल्लाह जे ज़ात जेका मुखे मां ॾिनी आ जेका मुखे मां ॾिनी आ जन्नत जे औरतुनि जी सरदारा बतूल उन जो लक़बा बाबा ॿुधाए तुंहिंजी अहिड़ी मां आहे या नाहे। हजरत अली मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम निहारे चयो त बचड़ा तुझे मां जेड़ी मुंहिंजी मां नाहे।
तुझे माँ जड़ी मुझी माँ नागे इमाम हुसैन सही चौथो सवाल कयो ओ मुझा दिल पर बाबा आखिरी सवाल तो कया मुझो भा अल्लाह जे महबूब उनके जन्नत जी सरदारी अता कईया खुदा त मुझे भा हसन जड़ो तुझो भा आगे या नाहे हजरत अलीउल मुर्तजा शेर खुदा निहारे बचड़े दे फरमायो बचड़ा तुझे भाव जड़ो मुझो भा गालायो मुझो भा हकीकत में बाजी मुकमिल थी वई चईनी सवालन में इमाम हुसैन सोनो खटी वयो पर जंहिंजो नालो अलिया हार मञण जो तसव्वुर भी नथो थी सके जंहिंजो नालो अलिया हार मञण जो तसव्वुर भी नथो थी सके सुणे हुसैन के फरमायो बचड़ा बस या अञा पुछंदे चवे तो बाबा बस पाण फरमाइन था बचड़ा हाणे हलिया तू अचे कुर्सीअ ते वेह मां अली तो खां सवाल कया पोइ तू ॿुधाईंदो वञ मुझे सुणे इमाम अली मकाम हुकुम जी तामील कंदे पंहिंजे बाबा साईं जे हुकुम सां उन वक्त जेका शइ हुई अज जो नालो कुर्सी वेठा मुझे सुणे अली निहारे फरमायो अना असदुल्लाह तोखे ख़बर आ त मां अल्लाह जो शेर हां ऐनुल्लाह अल्लाह जी अख वजहुल्लाह असदुल्लाह फातिह खैबर बतूल जो शोहर सुनो अलीउल मुर्तजा पंहिंजा लक़ब ॿुधाईंदो वयो सुनो हुसैन ॿुधंदो वयो जीअं सुणे अलीउल मुर्तजा लक़ब ॿुधाईंदो रहियो इमाम हुसैन मुर्की चयो ओ बाबा हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो छा इमाम हुसैन चे बाबा हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सुणे हैदरे करार फरमायो बचड़ा चओ दिल खे हाज़िर रखी जवाब ॿुधजा इमाम हुसैन पुछो ओ मुंहिंजा बाबा असदुल्लाह ऐनुल्लाह वजहुल्लाह फातिह खैबर बतूल जो शोहर बाबा इहे सभई लक़ब मुंहिंजे बाबे जा या तुंहिंजे बाबे जा इमाम हुसैन फरमायो बाबा इहे लक़ब असदुल्लाह ऐनुल्लाह वजहुल्लाह फातिह खैबर ओ मुझा दिल पर बाबा मुखे एतिरो ॿुधायो त इहे लक़ब मुंहिंजे बाबे जा बयान था कयो या पंहिंजे बाबे जा बयान था कयो शेर खुदा फरमायो तुंहिंजे बाबे जा शेर खुदा फरमायो गालायो तुझे बाबे जा इमाम हुसैन सुनो खामोश हाणे हकीकत में त ॻाल्हि पूरी थी वई पर जुमलो याद कयो जंहिंजो नालो अलिया उते हार मौजूद नाहे जंहिंजो नालो अलिया उते हार मौजूद नाहे मुझे सुने हैदरे करार फरमायो ऐ हुसैन जी मुझा बाबा चङो हे आखिरी सवाल जो जवाब दे जी मुझा बाबा मुझे सुने हुसैन के अली सवाल तो करे दिल खोले सवाल ॿुध शेर खुदा फरमायो मुझो पुटड़ो जंहिंजो नालो हुसैन अगर मुझे पुट हुसैन जहिड़ो पुट अथई त आणे ॾेखा जॾहिं शेर खुदा इहो सवाल कयो त इमाम हुसैन निहारे मुर्कियो बाबा हुसैन हिकिड़ो ई हुसैन हिकिड़ो ई चचो हुसैन हिकिड़ो ई हाँ मुझा दोस्त अजीज जॾहिं हुसैन हिकिड़ो ई हुसैन ॿियो नाहे त यादि रखी छॾिजां काइनात जे अंदर इमामुल अंबिया भी हिकिड़ो ई खातमुन नबीन हिकिड़ो ई बतूल भी हिका त काबे जो ॼाओ भी हिकु काबे जो ॼाओ भी हिकु बाक़ी
हिकड़ो महबूब रहे तो कहिड़ो जो इमाम हसन वॾी बदकिस्मती आ जो तमाम इमाम हुसैन सुणे जो जिक्र कयो वेंदो आ मगर सरदार बचड़े इमाम हसन जो जिक्र कोन कयो वेंदो आ दिल चवे थी मां ये न कया मां त आले रसूल जे दरड़े जो गुलाम हां जेको गुलाम हूंदो आ वो पंहिंजे गुलामीअ जो हक भी अदा जरूर कयो वेंदो आ सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी हुसैनियत हुसैनियत जिंदाबाद शेर पढ़ा हिकड़ो पढ़ो शुक्र अदा कर यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा चो शुक्र अदा कर यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह चौ ला इलाहा इल्लल्लाह चौ ला इलाहा इल्लल्लाह चौ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जन्नत तेनू शौक थई ना जन्नत जो जन्नत तेनू मिलवे सी ए रब दी सू 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 दिल में रख ले प्यार अली दे लालां दा दिल में रख ले प्यार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा जिक्र में मज़ो नथो अचेव जिक्र कर मौक़ो मिलियो थई वॾो रहमत खे जोश अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह हर घर दे सैनूर मोहम्मद शाह हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे हर घर दे दरवाजे शाम नू बंद हो दे सदा खुला है सदा खुला है सदा खुला दरबार अली दे लालां दा सदा खुला दरबार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा बन जा खिदमतगार अली दे लालां दा अहले सुन्नत जो अकीदो बस सुभान अल्लाह अखियां ताबश अखियां ताबश बावुज़ू में रखदा
ताबशबा वुजू में रखदा हां अखियां ताबशबा वुजू में रखदा अखियां ताबशबा वुजू में रखदा क्यों करना है करना है जो करना है दीदार अली दे लाला दा करना है करना है अल्लाह करना है दीदार अली दे लाला दा अली दे लाला दा बढ़ जा खिदमतगार अली दे लाला दा अल्लाह 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 अल्लाहु अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभानअल्लाह। ठीको रखो महीने जो महीने जो ठीको रखता तो के बुधाया तो आले रसूल जो शान छा थींदो तो के खोले बुधाया तो कुरान पढ़ण वारा तेसे कुरान पढ़ी न तो सगी जैसी मुझे हसन हुसैन के याद न करी खोले बुधाण ला तैयार हाँ कुरान करीम मां करबला दिखाण ला तैयार हाँ कुरान करीम मां मैदान करबला इमाम हुसैन इमाम हसन शहादत सब कुछ दिखाण ला तैयार हाँ लेकिन वक्त महदूद आ इन करे तवील वजन जे बजा मां दिल पर इमाम हसन पाक जो शान बयान कया हेडो सारो मोकलियो दव हेडो सलात मुझे सईद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। तवज्जो मुझा दोस्त के जो शान जो इमाम हसन सुञाणो था इमाम हुसैन जो वडो भा जेके इमाम हुसैन पंहिंजो आका सॾे ॻाल्हाए जेके इमाम हुसैन पंहिंजो आका सॾे वक़्तु कोन्हे न त तव्हांखे इहो बि ॿुधायां हा ऐं नोट कयो पूरे महरम शरीफ़ जे अंदर मुंहिंजा दोस्त इमाम कासिम साईं जो शान बयान कयो वेंदो आहे सोने अली अकबर घोट जो शान बयान कयो वेंदो आहे मासूम अली असगर दिलबर जो शान बयान कयो वेंदो आहे घोड़न पींघन ताईं शान बयान कयो वेंदो आहे मगर मुझे दिलबर इमाम हसन सोने के कुंड ते रखियो वेंदो आहे इहा सच्चाई न है इहा सच्चाई आहे त अहले सुन्नत वट मौजूद है अहले सुन्नत इमाम हुसैन पाक सा गद इमाम हसन साईं जो शान भी गाइंदो आ बुध त सही त सुनो आहे केर ओहो इमाम हसन तो ही निकाब ए मास्क अजवा तो पातो आ मुझो इमाम हसन पाक हमेशा जेला पंजो चेहरो ढके हलंदो आ फिजा पानी खा पुछ उहा फिजा जेका दर्जी गोलिया जे वक्त में इमाम हसन साईं बाहर निकरंदा हन अगर चेहरे मुबारक ता निकाब लगी विदो आ हेडहु वारा हेडे बिही विंदा हन हेडहु वारा हेडे बिही विंदा हन राज कहिड़ो आ हकीकत छाहे ऐ मुसलमान गौर सां ॿुध राज कहिड़ो आ हकीकत छाहे ए जुमलो चवण दे सजण साईं जे दरड़े जे अदना गुलाम खे जुमलो चवण दे कहिड़ो जुमलो थो चवा कायनात जे अंदर कंहिं नबी दावा न कई त मूडे निहारियो महबूब मुस्तफा जो दीदार थींदो अगर कायनात में का दावा कईया अम्मा बतूल जे बचड़े सरदार इमाम हसन कईया चेहरे दे निहार त महबूब याद ईंदो सुभान अल्लाह
इमाम हसन जे चेहरे दे निहारियो वींदो हुयो तो मुझो मदीने जो ताजदार याद ईंदो हुयो। अजीब गाला यकदम मां जंप खाई मक्के जे बाजार में हला जो त मुझे सुने इमाम हसन पाक जने निकाह बुलंदो हुयो मखलूक बीवी दी हुई फिजा ड्रोण दींदी ही आका जरा निकाब पायो त रस्तो खुली वने। अज तो के बुधाण तो चाहे कायनात जे अंदर तवाफे काबा जडे बंद थियो त कीअं थियो छाजे करे थियो मुझे दिल भर इमाम हसन पाक ऐलान कयो आहे को जेको काबतुल्लाह जे दीदार ला मक्के हले हज करण जे ला मक्के हले मुझे सोने नाना जो यादूं ताज़ो करण जे ला मक्के हले। दुनिया संभरी पई जडे दुनिया संभरी पई हलण जो डी आयो भला भला उठ अची वया भलियूं भलियूं डाचूं अची वयूं वाह मुझा दिल भर इमाम हसन सुना निहारे फरमाइन था हलऊं था यार जी याद ताज़ी करण चढ़ी उठन ते हलऊं थी न थो सके ऐ उठन ते चढ़ण वारो वनी दुनिया जा दीदार कयो मां हसन सां गॾु जेको यार जे दीदार ला हलंदो उहो पेरे पंधड़ो करे हलंदो। मक्के का मदीनो त खबर पवई त पंधड़ो छाके चइबो आ गादीअ में वेही वेही भी थकजी पवंदे मगर वाह मुझा इमाम हसन ऐं हुसैन हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न 10 दफ़ा न 20 दफ़ा न 25 दफ़ा अगर हज कयो आ त हसन ऐं हुसैन प्यादल वञी हज कया हने। इमाम हसन जडे काफिले जो सरदार थी निकतो हुंदो अंदाजो लगा जबलन जो हाल छा हुंदो जंगलन जो हाल छा हुंदो मगर वक्त के मुझा दोस्त ॾिसंदे मां हिकड़े धक में मक्के पाक में तो पहुंचा जीअं इमाम हसन सुहिणो जिया इमाम हसन सुनो मताफ में यानी काबतुल्लाह जे तवाफ वारे सहन में अज त तब्दीला उन वक्त मुख्तसर होयो जिया मु इमाम हसन पाक पैर रखियो त जेको जिते तवाफ हुयो ओहो उते ही रुकजी वयो। छो रुकजी वयो छो रुकजी वयो राज छो रुकजी वयो तवाफ करण ला मुंह के उघाड़ो करणो हुंदो आ तवाफ करण ला मुंह के ढकड़ो कोन हुंदो आ। इमाम हसन पाक जेडी मल पांजो मुझा दोस्त निकाह बुला थो त मुझे महबूब मुस्तफा जी तस्वीर जीअं जो साम्हूं आई मक्के वारन मुझे महबूब जी बचपन ॾिठी हुई चीखूं निकरी वयूं महबूब इमामुल अंबिया त ॾिठोसी पर अॼु ॾिसो मुझो मुस्तफा वरी पंहिंजे जवानीअ में मोटी आयो आ। जो त इमाम हसन मदीने में जाओ काथे जाओ जवाब ॾियो काथे जाओ मदीने में जाओ हो जॾहिं मक्के वारन ॾिठो चीखूं निकिरी वयूं हेॾां वारन चयो महबूब अची वयो हेॾां वारन चयो महबूब अची वयो जेके हिजरे असवद खे बोसो पिया ॾियनि जेॾी महिल चुमी ॾींदे ॿुधऊं त महबूब अची वयो इहे चप अॻिते कोन वधिया इतां ई पोइते हटिया त उन पीरीअ जो दीदार कयूं जंहिंजे लाइ दिल सिकंदे सिकंदे पहुतिया। छा मंजर हुंदो उन वक्त काबे जो छा मंजर हुंदो उन वक्त हाजिन जो अलगरस अजीब इत्तेफाका उन ही टाइम ते मिस्र जे बाजार मां मिस्र जे शहर मां 11 माण्हू भलन उठन ते चढ़ी करे हज जे इरादे सां उहे बचे मक्के में पहुता घणा माण्हू गालायो घणा माण्हू जॾहिं बि खुश वक्तन जी लिस्ट खुलंदी आहे त या 11 हूंदा आहिनि या 4 हूंदा आहिनि छो त 5 बेड़ो पार 5 कंदाई उन्हनि जो हन जेके 11 वारा हूंदा आहिनि या 4 वारा हूंदा सुभान अल्लाह
इंशाअल्लाह कह बे मौजू ते हिंजर वक्त थोड़ो मां तवील न थो वञा यार माण्हू हुजूम दिसी करे माण्हुन खे चवण लगा हे माण्हू बजा इन जे जो काबे जो तवाफ कल हे चरिया माण्हू छा जे ला गॾु थी विया हल हिकिड़े हंधि न तवाफ था कल न वरी ज़िक्र था कल न वरी हीअं था कनि न हीअं था कनि जेके सफ़ा मरवा ते ड्रोड़नि पिया उन्हनि जी निगाह बि हेॾे माण्हुनि खे छा थी वियो आहे कंहिं दीवाने चयो हली ॾिस त सही त ख़बर पवई त केरु आयो आहे दीवाने चयो छो त मुझे इमाम हसन जो चेहरो कह जेड़ो रब बनायो हो मदीने वाले चो चो हसीनन जो हुस्न कयो कुल इकट्ठे मगर महबूब जो चेहरो मथे मथे सवेस जगलो गजन भली मैदान अचन पिरिय सासे भला पुजदा किथे किथे हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह टाइम थोड़ा शेर न थो पड़ा गाल रह जी न वने 11 घोड़े उठन सवार उन्हनि निहारे पुछो ब्रेक न कयो मके वारो हुस्न हुस्न खणी कयो थव असां ओहो हुस्न वारा शहर जा हूं जे हुस्न खे ॾिसी करे मिस्र जे औरतुनि हथ वढे छॾिया असां उन मुल्क मां आया हूं उन शहर मां आया हूं जंहिंजी गवाही रब क़ुरान करीम में ॾिनी आहे वक़त्तअना अयदीहुन्ना वक़ुलना हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम असां त उन मुल्क मां आया हूं उन शहर मां आया हूं जंहिं शहर जो हुस्न रब क़ुरान में बयान करे छॾियो आहे जंहिंजे हुस्न खे ॾिसी करे मिस्र जे हसीन औरतुनि हथड़ा वठे छॾिया इन खां वधीक केरु थो थी सघे चवण वारे चयो ओ केरु करे पुछण वारा केरु न चओ देर न कर हिकिड़ो दफ़ो ॾिस त ख़बर पवई त मिस्र मिस्रा पर मदीनो नेठो हे 11 माण्हू पंहिंजे सवारनि तां लथा हलो जीअं आया इमाम हसन पाक जे चेहरे ते जीअं जो निगाह पई जीअं जो इमाम हसन पाक जे चेहरे ते निगाह पई ॾिसंदा वया दिलियूं इहा ई त मुंहिंजे महबूब ॾिसंदा वया दिलियूं खसबियूं वयूं इमाम हसन पाक जे चेहरे ते जीअं जो निगाह पई उते जो उते चेहरे इमाम अली मकाम जो दीदार करे काबे ॾे निहारे सजदे में किरी पिया काबे ॾे निहारे चो काबे ॾे निहारे सजदे में किरी पिया सजदो ॾेई करे ऐ मुंहिंजा दोस्तो ऐ मुंहिंजा प्यारो भाइरो ॻोठ हफ़ीज़ उन्हड़ जा जे पट ते वेहण वारो ए इश्क वारो जुमिलो यादि कजो काबे ॾे निहारे सजदो करे मथे निहारे उन्हनि जेके जुमिला चया ॿुधो मथे कंहिंसां ॻाल्हायूं चो रब्बे ज़ुल जलाल सां मथे निहारे चवण लगा ओ मुझा मौला जॾहिं मिस्र जे बाज़ार जे अंदर सुणो यूसुफ पंहिंजो दीदार कराए रहियो हो औरतूं हथ वठे रहियूं हुयूं ओ मुझा मौला ॿुधा त हिन जवान खे कहिड़ी जॻह ते लिकाए रखियो हुयई सुभान अल्लाह
जॾहिं औरतूं हथड़ा पयूं पंहिंजा वठीन त हिन जवान खे किथे लिकाए रखियो हुई अज़ीज़ान मन उहो मुंहिंजो इमाम हसन मुज्तबा अलैहिस्सलाम जंहिंजे लाइ मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही उहो मुंहिंजो बचड़ो हसना जेको बादशाही ॾेई छॾींदो मगर मां मुस्तफा जे उम्मत के खून वहण खां बचाए छॾींदो। सुभान अल्लाह। इते पूरी थो ॻाल्हि के कयां टाइम मुंहिंजो 11 पूरो थी वियो 12 मिंट साईं मुंहिंजा वरता पर हाणे उहे 12 मिंट साईं खे ॾियां थो ॻाल्हि पूरी कयां छो त अञा ॻाल्हि पूरी न थी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़बर अथव त सुणे कासिम घोट जे अमड़ जो नालो छा हो मां चारई पासा पे तो न्यारा को ॿुधण लाइ तयार कोन्हे माशाअल्लाह सुभान अल्लाह उम्मे मरवा छा नालो हो कंहिंजी थी हुई या ख़बर करबला जो शान ॿुधो लेकिन उन जी हक़ीक़त बि ॿुधंदा कयो मां जॾहिं प्रोग्राम ते अचां मूंसां डिमांड कंदा कयो ॿिए दफ़े इलाइक़े में अचां त मूंसां डिमांड कयो त सुणे अली अकबर जी माउ केरु हुई किथों जी हुई कीअं शादी थी सुणे ज़ैनुल आबिदीन जी माउ केरु हुई किथों जी हुई कीअं शादी थी हिन वक़्त में सिर्फ़ उम्मे मरवा जी ॻाल्हि थो कयां छो त इमाम हसन साईं जो ज़िक्र थो पियो हले कंहिंजो ज़िक्र थो हले इमाम हसन साईं जो ज़िक्र थो पियो हले इमाम हसन साईं सां प्यार करण वारो आज़रबाईजान शहर ॿुधो अथव मुल्क ॿुधो अथव आज़रबाईजान पढ़िया लिखिया वेठा आहिनि हाणे सोवियत यूनियन टुटी चुको नाला पर आज़रबाईजान अॻु में रियासत हुई आज़रबाईजान जो जेको उन वक़्त में बादशाह हुयो फज़ील बिन आमिर नालो यादि कजो छा हुयो वरी चओ फज़ील बिन आमिर या मिलदड़ जुनदल नालो फुज़ैल बिन आमिर अहिड़े क़िस्म जो नालो आहे उनखे अल्लाह 7 न्याणियूं ॾिनियूं हिकिड़ो पुटु ॾिनो न्याणियूं घणियूं चओ न्याणियूं घणियूं 7 अल्लाह पुटड़ो हिकिड़ो ॾिनो यादि रखी छॾियो मुस्लमान पुट जे ॼमण ते ख़ुशी बेशक कयो पर जॾहिं न्याणी ॼमे त डबल ख़ुशियूं कयो त मुंहिंजो मुस्तफ़ा राज़ी थी पवे पुटड़नि खे तालीम बेशक ॾियो पर न्याणियुनि जो हक़ बि न खाओ उन्हनि खे बि तालीम ॾियो त मुंहिंजो महबूब राज़ी थी पवंदो यादि रखी छॾियो घर में हिकिड़ी औरत जे इल्म वारी आहे दुनिया जे इल्म वारी आहे त सॼे घर खे माशाअल्लाह ज़मीन आसमान जे हेठों रही करे आसमान जे ज़मीन जे मथां रही करे उनखे ज़िंदगीअ जा तौर तरीक़ा सेखारींदी पर जे न्याणी आलिम आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी शरीयत सेखारींदी पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ायो पढ़ाईंदो त जिहाल पवींदी हिकिड़ी न्याणी छो त 99% बचड़ो पंहिंजे अमड़ जे गोद मां सिखंदो आहे जंहिंजी अम्मा पढ़ी लिखी हूंदी त उन बच्चे खे तइलीम ऐं तरबियत बि अहिड़ी मिलंदी मुंहिंजा दोस्त पंहिंजे न्याणियुनि खे सिर्फ़ छोकिरी सम्झी इहो न सम्झो त मेहूं बसि मेहन जो खीर ॾुधई मानी पचाए 14 सालनि जी थी हल पुट तूं शादी कर उन चयो हक़ न तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्ल मुस्लिम इल्म जी तलब हर मर्द ऐं औरत ॿिन्ही ते फर्ज़ आहे पर मौज़ू खे तवीर न कयां उम्मे मरवा इमाम हसन सोहणे जी घरवारी कीअं थी बणिजे थोड़ो टाइम वधी वञे बस माफ़ कजो मां वाइदे जी खिलाफ़ वर्ज़ी न कंदो आहियां ॿिए दफ़े ॻाल्हि कंदासीं भला।